नुशर फ़िरोज़ में गंदगी के ख़िलाफ़ 6 ॾींहं बि एहतजाज जारी। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में पटीशन दाख़िल, नोटिस जारी। 29 जनवरी ते सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट, सेक्रेटरी पब्लिक हेल्थ समेत चेयरमैन ऐं म्यूनसिपल ऑफिसर तलब। शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि गंदगी के ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जो एहतजाजी अॻवानी PA अॻवान मोहम्मद यूनिस राजभर, एम ज़फ़र तगड़, SUP अॻवान ख़ादिम सियाल, जसकम अॻवान फ़रीद लाशारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। इन मौक़े ते अॻवान चयो त नुशर फ़िरोज़ जे नाअहल इंतज़ामिया में चूंडियल नुमाइंदनि जी लापरवाही सबबि नुशर फ़िरोज़ शहर 16 वार्ड गंदगी जो ढेर बणिजी विया आहिनि। सॼो शहर गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे, जंहिं सबबि शहर जा मासूम ॿार ऐं शागिर्द मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। नुशर फ़िरोज़ जा रोड, रस्ता, मेन चौक ऐं हेठियां वारा इलाइक़ा, क़ब्रिस्ताननि, स्कूलनि ऐं मस्जिदनि जे साम्हूं ड्रेनेज जो गंदो पाणी बीठल आहे, जंहिं करे दुकानदारनि जो कारोबार ठप थी वियो आहे। हर तरफ़ गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। शहर खंडरात जो ॾेख ॾेई रहियो आहे। म्यूनसिपल कमेटी जे 3 करोड़ खां वधीक बजट आहे, पर उहा रक़म कूड़नि वॉचरनि ज़रिए हड़प कई वञे थी। सफ़ाई कंदड़ समें मुलाज़िमनि वीज़ा ते आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त शहर जी सफ़ाई कराए। म्यूनसिपल चेयरमैन डॉक्टर काशिफ़ मुस्तफ़ा मेमण में म्यूनसिपल ऑफिसर पारां करप्शन जी जांच कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।